जय झूलेलाल। जेको हिक नाव में सफ़र कंदो आहे उहो ही मंज़िल जे पास पहुचंदो आहे। साॻा शब्द चया विया साईं केशवदास जन द्वारा। त ख़बर असांजी वृंदावन नगरी चक्करभाटा मां आहे त श्री झूलेलाल मंदिर झूलेलाल नगर चक्करभाटा में श्री झूलेलाल चालीहा उत्सव जे 24हें ॾींहुं साईं वसण शाह दरबार नागपुर मां, साईं केशवदास जन, साईं हरिदास जन कानपुर मां, कमल कुमार नागपुर मां पहुता। कार्यक्रम की शुरुआत रात्रि 10 वगे भगवान झूलेलाल ऐं बाबा गुरमुखदास जन जी फोटो ते माल्यार्पण करे दीप प्रज्वलन करे कई वई। नागपुर जा साईं केशवदास जन पंहिंजी अमृतवाणीअ में सत्संग में फरमायो त जंहिं तरह कुछ माण्हू नदी या समुंदर पार करण लाइ अलॻि अलॻि नाव जो इस्तेमालु कंदा आहिनि ऐं विच मझधार में फसी वेंदा आहिनि। जेको व्यक्ति हिक नाव में सफ़र कंदो आहे उहो जल्दी ई मंजिल जे पास पहुची वेंदो आहे। अर्थात जंहिं तरह अॼु माण्हू दर दर भटकनि था ऐं हिन दर खां वञी करे हुन दर वञनि था, हिन जो नालो वठी करे हुन जो नालो वठनि था, हिन सां तव्हांजो भलो न थींदो। असांजा इष्ट देव हिकु आहिनि, भॻवानु झूलेलाल। जंहिं तरह असांजे पूर्वजनि उन्हनि जी पूजा कई, आराधना कई त उहे हिन पृथ्वी ते जनम वरितनि ऐं हिंदू धर्म जी रक्षा कयनि ऐं असांखे मिरक्षा बादशाह जे ज़ुल्मनि खां बचायनि ऐं असांजे धर्म जी बि रक्षा कयनि। ईअं छो थियो? छो त असां सिर्फ़ु हिकु पंहिंजे इष्ट देव जी आराधना कईसीं ऐं हुन ते विश्वास कयोसीं, हुन जी पूजा कईसीं। अॼु माण्हू राह भटकी विया आहिनि, पंहिंजे इष्ट देव खे भुली वेठा आहिनि, जंहिंजे कारण समाज न त उन्नति कई, पैसो बि कमायो, पर काथे न काथे कुरूती बि शामिल थी वई। सभु कुझु हुजण खां पोइ बि इंसान दुखी आहे। इन जो कारण इहो ई आहे त असां माण्हू पंहिंजे इष्ट देव खे भुलाए वेठा आहियूं। शास्त्र बि चवंदो आहे त जंहिं शइ जो तव्हां त्याग कंदव धर्म जी लाइ, उन जी रक्षा लाइ, उहा ई शइ तव्हांखे लौटी करे दुबारा मिलंदी। असां माण्हुनि देश छॾियोसीं, पंहिंजो वतन छॾियोसीं, धन दौलत छॾीसीं पंहिंजे धर्म जे ख़ातिर। अॼु असां असांखे इहे सभु शयूं वापसि मिली वियूं आहिनि ऐं असां उन ई धर्म खे भुलाए वेठा आहियूं। भॻवानु झूलेलाल अॼु बि जल ऐं जोत में वास कंदा आहिनि। सचे मन सां उन्हनि जी आराधना कजे, पूजा कजे ऐं पंहिंजे कष्टनि जो अंत कजे। हिन अवसर ते कानपुर मां आयल साईं हरिदास जन बि सात संगत खे अमृतवाणी सां निहाल कयो ऐं ॿुधायनि त 84 लख योनिनि खां पोइ इहो मानव जीवन मिलियो आहे। इन खे यूं ई बर्बादु न कयो। जीवन लाइ खाइणु ज़रूरी आहे, हवा ज़रूरी आहे, पाणी ज़रूरी आहे, जीअण लाइ पैसो बि ज़रूरी आहे। त उन ई तरह जीवन खे बि भक्ति, सिमरन, सत्संग जी ज़रूरत आहे। जॾहिं ॿार माउ जे गर्भ में हूंदो आहे त उहो भॻवान सां प्रार्थना कंदो आहे त प्रभु जल्द सां जल्द मूंखे हिन नरक खां मुक्ति ॾे, ताकी मां गर्भ सां ॿाहिरि निकिरी करे तुंहिंजी पूजा अर्चना करे सघां, तुंहिंजो सिमरन करे सघां। जीअं ई ॿार गर्भ मां ॿाहिरि अची करे जनमु वठंदो आहे, वॾो थींदो आहे, भॻवान खे भुलाए वेहींदो आहे ऐं ग़लति कारजनि में हली पवंदो आहे। मन चंचल आहे। जंहिं व्यक्तिअ पंहिंजे मन खे कंट्रोल कयो उहो ई जग जीतियो आहे। अर्थात मन खे स्थिर रखो, ध्यान खे भक्तीअ जे मार्ग ते लॻायो, सचे मन सां प्रभु जी आराधना कयो, भक्ति कंदो, सिमरन कंदो, तॾहिं हिन आत्मा खे परमात्मा सां मिलाप थींदो। साईं कमल कुमार जन भी पंहिंजी अमृतवाणीअ में भक्तनि खे निहाल कयनि, कई भॼन, भक्ति भरियल भॼन ॻायनि। बाबा गुरमुखदास सेवा समिति भाटापारा जी तरफ़ सां 80 भक्तनि जो जत्थो बस द्वारा चक्करभाटा पहुतो, मथो टेकियनि, साईं जन जा दर्शन कयनि ऐं समिति जे सदस्यनि द्वारा महेश चंदानी, अखिलेश जसवानी द्वारा कई भक्ति भरियल भॼन ॻाया विया, जेके ॿुधी करे भक्त ॼणनि झूमर पाती। चालीहो आयो, चालीहो आयो। साईं लालदास जन जे रूप में असांखे बाबा गुरमुखदास जन मिलिया आहिनि। अहिड़े कई भक्ति भरियल भॼन ॻाया विया। कार्यक्रम जे आख़िर में अरदास की वई, आरती कई वई, विश्व कल्याण लाइ पलव पायो वियो। बाबा गुरमुखदास सेवा समिति भाटापारा द्वारा साईं जन जो ॿाहिरां आयल संत ॼणनि जो वॾी गुलनि जी माला शाल पाराई स्वागत ऐं सम्मान कयो वियो। आयल सभिनीनि भक्त ॼणनि खे प्रसाद वितरण कयो वियो। हिन पूरे कार्यक्रम खे सोशल मीडिया ते लाइव प्रसारण कयो वियो। हिन पूरे आयोजन खे सफल ठाहिण में बाबा गुरमुखदास सेवा समिति चक्करभाटा झूलेलाल महिला सखी सेवा ग्रुप चक्करभाटा जे सभिनीनि सदस्यनि जो विशेष योगदान रहियो। अॼु जी धुनीअ जो आयोजन होनानी परिवार द्वारा कयो वियो। जय झूलेलाल।
लाल ने मेरा